नाज़रीन, राज़ी देरो में बल्दियाती निज़ाम आवाम के को लाभ नाहे मिली सकियो। 4 साल का वधीक अरसे में करोड़े रुपया तरक्याती कमनि जे नाले ते हड़प कया विया आहिनि, जंहिं सबब शहर खंडरात में तब्दील थी वियो आहे। ॾिसूं था इद्रीस अब्बासी जी रिपोर्ट। राज़ी देरो में मकानी इदारा साढ़नि 4 सालनि अंदर आवाम के को भी खास फ़ायदो न ॾेई सघिया आहिनि। अवामी मसला हल थियण बजाय वधी चुका आहिनि। चूंडियल नुमाइंदुनि जे बेध्यानी, मुबैना रिकॉर्ड में करप्शन ऐं पंहिंजा नवाज़ी सबब ही इलाइक़ो गंदगी समेत मुख़्तलिफ़ मसलनि जे वर चढ़ी चुको आहे। राज़ी देरो, जादोवाहण, कमाल देरो, अगड़ा ऐं बेल्हाड़ो में सालन खां सफ़ाई सुथराई वारो निज़ाम मुकमिल नाकाम बणिजी चुको आहे। इन हवाले सां हितां जे रहवासियुनि जो चवणु आहे त सर हिन वक्त पोजीशन ये आई है, अगस्त महीने जो सिस्टम पूरो थे तो पर को बेड़ो को कम न थियो। नालियों गटर सजा उथलिया पिया आहिनि। तव्हां सर्वे भी करे आया हो, ॾिठो भी आहे तव्हां। सर बजट बस पाण मनपसंद माण्हू काउंसलरनि खे 5-5 हज़ार ॾेई राज़ी कनि था पिया, पाण खायूं वेठा आहिनि। असांखे का ख़बर कोन थी पए, मिलण लाइ को तयारु कोन्हे। केतिरा ई दफ़ा हिननि खे रिक्वेस्ट कई आहे। असांखे 3 सालनि में बहरहाल कुझु बि न मिलियो आहे ऐं असांजो रत ई चूसो वियो आहे। आवाम जो करोड़ रुपयनि जी बजट खाई वई आहे। असांजो कोई भी कमु न थियो आहे। तव्हांजे साम्हूं असांजा रोड रस्ता घिटियूं गलियूं काई भी असांखे सहूलियत न आहे, न बिजली आहे न गैस आहे, कुछ भी ना है। असांखे बराए महिरबानी असां इहा तव्हां सां अपील आहे, नाली वग़ैरह कुछ भी ना है। अशरफ वारो दौर बेहतर हुयो। अॼोका जेके चेयरमैन 5,000 ॾेई राज़ी कनि था, पर अॼुकल्ह माना कमु नथो थिए। पहिरियों दौर बेहतर हो ऐं हाणे दौर जेको आहे सो उन हिसाब सां नथो हले। को बि कमु न आहे थियो साईं। को बि चयो वञे त मिसाल आहे रोड आहे या का रस्तो आहे या नाली आहे, अञा ताईं बि को कमु न आहे थियो। न साईं, काई बि शइ न मिली आहे असांखे। जीअं मिसाल आहे का शइ यादि हुजे या असांखे का शइ मिली हुजे ॻोठ में, अहिड़ी काई बि यादगिरी असांखे न आहे त का शइ असांखे मिली आहे। कोरोना वायरस जे करे हिन टाइम मतलब जेके फंड आया असां वटि कोई भी असां वटि कुछ न पहुतो ऐं चेयरमैन जेके मतलब विराया असांजे ॻोठ ताईं ऐं असांजे ग़रीबनि माण्हुनि ताईं न पहुता ऐं उहे काॾे विया काई ख़बर न आहे। चेयरमैन जीअं ईंदड़ साल चेयरमैन जेको कयो वञे त ईमानदार ऐं बाखलाक हुजे ऐं हर मतलब ग़रीब ताईं उहो हर शइ पहुचाए। तव्हांजे ॻोठ में कॾहिं चेयरमैन या काउंसलर खे लड़ी आया न? असांजे ॻोठ में त कॾहिं लड़ी न आया आहिनि, सफ़ा बिल्कुल भी ना आया। नालियों रास्ता वगैरह कुछ कोने, सफ़ा ॾिसंदव तव्हां पाण ई हालत लगी पई आहे। ॻोठ जी नालियूं त आहिनि ई कोन, जेके मतलब वाटर वग़ैरह आहिनि उते नेकाल जो सिस्टम सफ़ा ख़राब आहे। जेतोणीकि परवेज़ मुशर्रफ जे दौर में जेको मकानी निज़ाम मुतारफ़ थियो, वो नाज़मन वारो दौर मौजूदा पीपीए जे लोकल गवर्नमेंट खां केतिरा भेरा बहितर हुयो। नाज़मन रोड रस्ता वाहन मथा पुलियूं जोड़ाइण समेत काफ़ी तरक्याती कम कराया, पर मौजूदा चेयरमैन सवाइ करप्शन जे कुछ न कयो आहे। पीपुल्स पार्टी जे आला अख़्तियारनि खे घुर्जे त ईंदड़ बल्दियाती चूंडुनि में अहिड़नि माण्हुनि खे यूसी, तालके या ज़िले चेयरमैन जूं टिकेटूं ॾिनियूं वञनि जेकी ईमानदार ऐं अवाम दोस्त हुजनि, त जीअं इलाइक़े वासियुनि जा आंज ख़त्म थी सघनि ऐं लुटिजंदड़ किरोड़नि जी बजट अवाम जे भलाई तौरु इस्तेमाल थी सघे। कैमरामैन सिराज अमन सां गॾु इद्रीस अब्बासी, मेहरान टीवी, राज़ी देरो।